दोस्तों, छावी ॼाणो था त माज़ी में माण्हू हिक ॿिए सां राब्तो कीअं कंदा हुआ, पंहिंजे महबूब ताईं प्यार जा सनिहा पहुचाईंदा ऐं वफ़ा जा वचन कीअं कंदा हुआ। फ़ौजी ऐं जंगजू पंहिंजे साथियुनि ॾांहुं मालूमात, हिदायतूं ऐं पैगाम कीअं मोकिलींदा हुआ। माज़ीअ में ॻाल्हि ॿोल बाहमी राब्ते ताईं महदूद हुई, जहिड़ोकि हिक शख़्स खां ॿिए शख़्स, निशाननि ऐं अलामतुनि, पथर जे मथाछिरे ते नक्श निगारी, 12वीं सदी ईस्वी में कासिद कबूतर मोकिलणु, अख़बार जो वजूद में अचणु, ख़त, मोरिस कोड ऐं टेलीग्राफ कम्युनिकेशन। राब्ते लाइ त काफ़ी आलात मौजूदु हुआ, पर उन्हनि में तमामु घणो वक़्तु लॻी वेंदो हो ऐं ख़तरो इहो बि हूंदो हो त ॻाल्हि ॻुझ में न रहंदी हुई। आख़िरकार 1976 ईस्वी में तवील फ़ासिले वारे राब्ते में इनक़िलाब बर्पा थियो। टेलीग्राफ खे फ़ौरी तौर ते टेलीफ़ोन सां तब्दील कयो वियो, जंहिं ज़रिए मालूमात या पैगाम हासिल करण लाइ माण्हुनि खे हाणे सालनि, महीननि, हफ़्तनि ऐं ॾींहंनि जो इंतज़ारु न थिए करणो पियो। या खणी चइजे त टेलीफ़ोन हज़ार किलोमीटरनि जी दूरी खे हिक विख जी विथी जेतिरो वेझो करे वरितो। इहो इनक़िलाब कीअं आयो ऐं टेलीफ़ोन खे कंहिं ईजाद कयो? यकीनन अवां मां केतिरनि जे ज़हन ते ग्राम बेल जो नालो तरी आयो हूंदो। बिल्कुलु, इहो स्कॉटलैंड ॼाओ एलेक्जेंडर ग्राम बेल हो, जेको अमरीकी मौजद, साइंसदान ऐं ॿोड़नि जो उस्ताद पिणु हो, जंहिं 10 मार्च 1976 ईस्वी में टेलीफ़ोन ईजाद कई। टेलीफ़ोन जी ईजाद लाइ मशहूरी माणींदड़ हिन साइंसदान ॿियूं कहिड़ियूं ऐं केतिरियूं ईजादूं कयूं? अचो त संदसि ज़िंदगी मुतलिक़ ॻोल्हा करियूं। एलेक्जेंडर ग्राम बेल स्कॉटलैंड जे शहर एडिनबरा में पाकिस्तान जे आज़ादु थियण खां हिकु सदी पहिरियां यानी 3 मार्च 1947 ईस्वी ते ॼाओ। एडिनबरा जे रॉयल हाई स्कूल ऐं वेस्टर्न हाई स्कूल मां तालीम हासिल करण बैदि 1966 ईस्वी में सोमर्सशायर कॉलेज में उस्ताद जी हैसियत सां ख़िदमतूं सरअंजाम ॾिनई। उन खां सवाइ लंडन में ॿोड़नि जे स्कूल में उस्ताद मुक़ररु थियो, जंहिं दौरान लंडन यूनिवर्सिटी में हिन पंहिंजी तालीम खे पिणु जारी रखियो। 1970 ईस्वी में वालदेन सां गॾु कैनेडा वियो। 1972 ईस्वी ते हिन बोस्टन में ॿोड़नि शागिर्दनि जो स्कूल क़ाइमु कयो, जिते हिन जा 30 शागिर्द हुआ। हिते दिलचस्पी वारी ॻाल्हि इहा बि आहे त हुन जे शागिर्दनि मां ॿुधण, ॻाल्हाइण ऐं ॾिसण जी सघ खां महरूम जग मशहूर अमरीकी लेखिका हेलेन केलर बि हिकु हुई। 1973 ईस्वी में बोस्टन यूनिवर्सिटी में प्रोफेसर मुक़ररु थियो। उन दौरान हू हार्मोनिक टेलीफ़ोन जा तजुर्बा कंदो रहियो ऐं नेठि 1975 ईस्वी में टेलीफ़ोन ईजाद करण में कामयाबु वियो। 10 मार्च 1976 ईस्वी ते हुन दुनिया जो पहिरियों टेलीफ़ोन पैगाम मोकिलियो ऐं साॻे ई साल 25 जून ते फिलाडेल्फिया में टेलीफ़ोन जी नुमाइश जो ऐलान कयाईं। 9 जुलाई 1977 ईस्वी ते बेल टेलीफ़ोन कंपनी जो बुनियादु विधो ऐं 1986 ईस्वी ताईं यानी 9 सालनि जे अरसे में अमेरिका जे 1.5 लख माण्हुनि टेलीफ़ोन ख़रीद कई। हिन 1979 खां 1983 ईस्वी ताईं स्कॉटलैंड ऐं वाशिंगटन में ॿोड़नि शागिर्दनि लाइ स्कूल खोलिया ऐं 1986 ईस्वी में अमेरिका में ॿोड़नि खे ॻाल्हाइण ऐं लिखण पढ़ण लाइ हिकु तंज़ीम जो बुनियादु पिणु विधाईं, जंहिंजो पहिरियों सदर पाण थियो। उन सां गॾोगॾु नेशनल जियोग्राफिक सोसाइटी में स्मिथसोनियन इदारे जो सदर पिणु थियो। हिन खां सवाइ एलेक्जेंडर ग्राम बेल फोटोफोन, मेटल डिटेक्टर, एरोनॉटिक्स हवाई जहाज़, हाइड्रोफोल बोट, तोड़े विरासत ऐं जीनियात जे शोबे में
तमामु घणियूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। टेलीफोन ज़रिए दुनिया खे ग्लोबल नेट बणाईंदड़ हिन अज़ीम साइंसदान 75 सालनि जी उमिरि में 2 अगस्त 1922 ईस्वी में वफ़ात कई। मौजूदा जदीद दौर में त टेलीफोन जो इस्तेमालु बिना घटि रहियो आहे, पर उन जी जदीदियत जो वजूद याने स्मार्टफोन अॼु असांजे हथनि में आहे।